सिंधी अदब ऐं सहाफ़त जे चमकंदड़ सितारे कहाणीकार ऐं सोनी मावार हैदराबाद जे एडिटर तारिक अशरफ साहब जी यादि में हिकिड़ो प्रोग्राम रखियो वियो आहे। हिते उन्हनि जा दोस्त मौजूदु आहिनि जिन उन्हनि सां सहाफ़त कई ऐं ॿिया बि सिविल सोसाइटी जा माण्हू मौजूदु आहिनि जेके अॼु बि उनखे यादि कनि पिया। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करण जी कोशिशि कयूं। सब खां पहिरियों त मुंहिंजे ख़्याल तमामु अहम ॻाल्हि आहे, ख़ुशी जी ॻाल्हि आहे त असां सिंध जे हिकिड़े तमामु वॾे नाले जंहिंजो सहाफ़त में बि वॾो किरदारु आहे, अदब में वॾो किरदारु आहे, पाण तमामु वॾो कहाणीकार रहिया आहिनि तारिक अशरफ साहिबु। उनजी यादि में अॼोको ॾींहुं थियो आहे ऐं तारिक अशरफ जहिड़ा माण्हू सिंध में तमामु थोरा आहिनि जिन पंहिंजी सॼी ज़िंदगी ॾिनी, न रुॻो ज़िंदगी ॾिनी पर उनजो कंट्रीब्यूशन इन हवाले सां अहमद हुन पंहिंजी कुर्बानी ॾिनी। हुनजी जेका असां बैकग्राउंड ॾिसां था, पस मंज़र ॾिसूं था त उहो तमामु वॾी फैमिली जो माण्हू न हो, पर हुननि ॾहाकनि ताईं पंहिंजे हड़ा वड़ा वठ पकड़ करे महिनत करे हिकिड़ो तमामु वॾो शानदार रिसालो आदो माहवार सोनी जंहिंजी छाप अॼु बि सिंधी अदब ते मौजूदु आहे। हुन रिसाले जे तरफ़ां जेको ख़ासि जेको मुंहिंजी गुफ़्तगू जो मौज़ू रहियो त हुन एडिटोरियल्स ऐं इंटरव्यूज़ में सिंध जे इशूज़ खे जे दिलेरीअ सां जे हिमत सां कवर कयो ऐं जेको लिखियो अहिड़ी ताक़त शायदि असीं चाहींदासीं त हिन असांजे समूरनि ॿियनि एडिटर्स में बि मौजूदु हुजणु घुरिजे। हुनखे इहा ख़बर हुई त मां जेको कुझु कयां पियो उहो को आम रवाजी कमु न आहे, सरकार सां विढ़ण को सवलो कमु न आहे, रियासत सां विढ़ण को सवलो कमु न आहे। हुनखे इहा बि ख़बर हुई त सच जी हिकिड़ी क़ीमत थींदी आहे। इहे सभु ॻाल्हियूं ॼाण जे बावजूदि हुन जेको दुरुस्त सम्झो, जेको सही सम्झो, जेको ॾिठई त सिंध जे माण्हुनि जे ख़िलाफ़ु आहे, उनजे हवाले सां हुन पंहिंजो तहरीरूं आंदियूं। ऐं अॼु जॾहिं असीं लाइब्रेरी में वञूं सुहिणे रिसाले खे ॾिसूं था त असीं पाण दंग रहिजी था वञूं त उन दौर में हुन माण्हूअ केतिरी हिमत सां पंहिंजो लिखियो ऐं उन नतीजे में उनखे जेल बि मिलिया, उनखे सज़ाऊं मिलियूं, उनजी किताबनि ते बंदिश पई, उनजी ज़िंदगीअ ते हिकिड़ी मुश्किल हालतूं आयूं, पर हू उनजे बावजूदि ॾिनूं न, घबराई न ऐं नतीजे में हू जेसीं ताईं बि जीअरो हो तेसीं पंहिंजे कम सां जुंबियल रहियो। इहो ई सबबु आहे जो अॼु बि वॾो वक़्तु गुज़री वञण खां पोइ बि उहा असांजी दिलनि में मौजूदु आहे। यकीनन सिंध जी तारीख़ में जॾहिं बि सुठनि रिसालनि ऐं सुठनि माण्हुनि जो ऐं सुठनि एडिटर जो ज़िक्र हूंदो त उन्हनि में सर फ़हरिस्त असांजो तारिक अशरफ ज़रूरु हूंदो। तारिक अशरफ सिंध जो अहम किरदारु आहे सिंधी अदब जे बारे में, सिंधी सहाफ़त जे बारे में ऐं हुन अयूब खान जे दौर खां वठी ज़ुल्फ़कार अली भुट्टे ऐं जनरल ज़िया जे दौर ताईं जेके कुझु पाण ज़ाती तौरु तकलीफ़ूं सठियो, हुननि सां मुंहुं ॾिनो, हुन सिंध लाइ लिखियो, सिंधी अदीबनि खे अॻिते आंदो। कई सिंधी अदीब अहिड़ा आहिनि जेके मुतारफ़ी तारिक अशरफ साहिबु कराया। सो हिकिड़ो अहिड़ो माण्हू हो जेको असां सभिनी जे यादुनि जे कैनवास ते मौजूदु कोन हो, तहतल शऊर में हो, उनखे असां सभिनी गॾिजी यादि कयो आहे। असीं चाहियूं था सिंध में जेके बि विसारियल वर्क आहिनि, उहे आर्ट्स काउंसिल कराची हुजे, ॿिया इदारा हुजनि, उते उन्हनि खे यादि करण जा बंदोबस्त थियणु खपे। अॼु जो जेको प्रोग्राम आहे उहो आउं सञा थी त तारिक अशरफ खे यादि करे असां तमामु हिकिड़ो वॾो कमु कयो आहे, छो जो तारिक अशरफ खे काफ़ी अरसे खां कंहिं यादि न पियो कयो। त डॉक्टर अयूब शेख तारिक अशरफ खे यादि करे ऐं असांखे हिकिड़ी पुराणी तारीख़ में वठी विया आहिनि। असांखे इन ॻाल्हि खे बि रियलाइज़ करायो आहे त असांखे लिखणु खपे, पढ़णु खपे, सिंध में जेके बामक़सद रिसाला आहिनि, अख़बारूं आहिनि, उहे कढणु खपनि ऐं जर्नलिज़म खे वरी जेको आहे सो उन तरीक़े सां जेको मज़ाहिमती जर्नलिज़म आहे उनखे वरी हिकु दफ़ा ज़िंदा करणु खपे। अॼु तारिक अशरफ जे यादगिरी में प्रोग्राम हुयो जेको आर्ट्स काउंसिल में कयो वियो। माशाल्लाह ॾेर से खां पोइ तारिक अशरफ खे यादि कयो वियो। तारिक अशरफ जी शख़्सियत एतिरी आहे, एॾी वॾी आहे जो असां हुनखे हिन एतिरे प्रोग्राम में मापे कोन था सघूं, पर वरी बि हिते सभिनी ॻाल्हाइण वारनि अहातो सुठो कयो, सुठी तरीक़े सां ॻाल्हायो ऐं जेतिरियूं बि ॻाल्हियूं करे सघिया। पर असांखे तारिक अशरफ ते अहिड़ा केतिरा प्रोग्राम करण जी ज़रूरत आहे, छो जो हू वॾी शख़्सियत हुई। हू अदब जे हवाले सां, सहाफ़त जे हवाले सां, सुहिणी जे हवाले सां हिकिड़ी अहिड़ी शख़्सियत हुई जेका उन दौर में सिंध में सुजाॻी आणण लाइ तमामु घणी जेका सा एक्टिव हुई। इन करे हुन लाइ अहिड़ा केतिरा प्रोग्राम थियणु खपनि ऐं हुन ते खुली ॻाल्हाइणु खपे ऐं असांखे उनखे एतिरी मञता ॾियणु खपे जे मञता जे लाइ हू लाइक़ु आहे।
वो बहुत बड़े एडिटर, बहुत बड़े अफसाने निगार और बहुत बड़े इंसान थे, जो आज की महफिल में इन दोस्तों के साथ बैठकर मैं फ़ख्र महसूस कर रहा हूँ। ये हमारे लिए एजाज़ है।